Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. मरीम नवाज़ जी हिकु ॿी ऑडियो बि साम्हूं अचण वारी आहे जंहिंमें मरीम नवाज़ पंहिंजे वालिद खे चवे थी त फ़िक्र न कयो, इलेक्शन कमीशन तोशाखाना वारे मामले में बि इमरान ख़ान खे नाअहल करण वारो आहे। PTI सरबराह इमरान ख़ान लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ऑडियो लीक्स मां ख़बर पइजी वई त चीफ इलेक्शन कमिश्नर शरीफ ख़ानदान जे घर जो नौकर आहे। नवाज़ शरीफ इलेक्शन कमीशन खे ॿुधाए रहियो आहे त कंहिंखे नाअहल करणो आहे। ऑडियो लीक्स खां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर में थोरो बि शर्म हुजे त मुस्ताफ़ी थी वञे। वफ़ाक़ी सरकार वज़ीर आज़म हाउस जी डेटा हैक थियण वारे मामले जी जांच लाइ आला सतही JIT जोड़े छॾी। ज़रियनि मूजिबि JIT में ॻुझनि इदारनि जा नुमाइंदा बि शामिल हूंदा। JIT जांच कंदी त PM हाउस में का डिवाइस लॻाई वई या मोबाइल फ़ोन ज़रिए रिकॉर्डिंग थी। इहा बि जांच कई वेंदी त वज़ीर आज़म हाउस में ॻाल्हि ॿोल वक़्तु कहिड़ा कहिड़ा ऑफिसर मौजूदु हुआ। JIT वटि वज़ीर आज़म हाउस जे अमले खे जांच में शामिल करण जा इख्तियार बि हूंदा। वज़ीर आज़म ऑडियो लीक से क़ौमी सलामती जो इजलास अरबा ते सराए वरितो। वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु इंटेलिजेंस एजेंसीज़ जा सरबराह बि इजलास में शिरकत कंदा। ऐं वज़ीर आज़म हाउस मां डेटा लीक ते हुकूमत ब्लैकमेल थी रही आहे। हैकर्स खां डेटा ख़रीद करण ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। PTI अॻवान फवाद चौधरी जो चवणु आहे त डेटा लीक थियण सबबि क़ौमी सलामती जे बहरान खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हैकर्स दावा करे रहियो आहे त वज़ीर आज़म हाउस जो दौरो कंदड़ सिक्योरिटी सरबराहनि जी ऑडियो रिकॉर्डिंग बि उन्हनि वटि मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।